कराची मलीर में क़ौमी शाहरा लॻ ख़ानगी क़ासिम डेनिम टेक्सटाइल मिल में 4 सालनि खां कम कंदड़ सुपरवाइज़र अनवर शाह खे मुलाज़मत जबरी निकाली ऐं रहतू घुरण तां कंपनी जनरल मैनेजर हथां तशद्दुद ऐं गोली हणी ज़ख़्मी करण ख़िलाफ़ पुरित नादिल आरई ऐं असग़र खोसो ज़ख़्मी पुरित अनवर शाह इरफान कलोई जी अॻवानी में क़ौमी शाहरा ते धरणे बाद अवामी प्रेस क्लब मलीर पहुची एहतजाज मुज़ाहिरो कयो ऐं फैक्ट्री इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। पुरित अॻवाननि चयो त क़ासिम टेक्सटाइल मिल खे गैर क़ानूनी अमल ज़रिए मुलाज़िमनि लाइ अक़ूबत खानो बणायो वियो आहे, जिते पुरित दुश्मन जी रिज़वान मतीन ज़ुल्म ऐं दहशत जो राज क़ाइमु करे वरितो आहे। हिन गैर क़ानूनी तौरु बेदख़ल कयल सुपरवाइज़र अनवर शाह खे रहतू घुरण जे ॾोह में गोली हणी ज़ख़्मी कयो आहे, जंहिं ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई बदिरां उल्टो अनवर शाह ते केस दाख़िल कयो वियो आहे। हुन चयो त अनवर शाह ते मिलियल कूड़ो केस ख़त्म कयो वञे। हुननि IG सिंध SSP मलीर खां मुतालबो कयो त बदमाश जी रिज़वान मतीन ऐं संदसि साथी आसिफ लगारी खे गिरफ़्तार करे ज़ख़्मी अनवर शाह मथां दाख़िल कूड़ो केस ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कंदे फैक्ट्री जे गेट साम्हूं धरणो हणंदासीं। ये हमारा दोस्त है अनवर शाह, इसका कासिम कंपनी में इसने काम छोड़ा है। इसका वहाँ लेन देन का मसला है, पैसों का, ग्रेजुएटी का। इसको 1 साल से बुलाते हैं, जलील करते हैं, वापसी कर देते हैं। कल भी इसको बुलाया गया, जैसे ये गेट पे पहुंचा है तो इसको रिस्पांस नहीं मिला। रिज़वान मतीन जैसे ही गेट से निकला है, इससे दुआ सलाम किए, दुआ सलाम इससे करने के बाद इसको बोला आगे आओ बात करें। जैसे ही आगे गया है तो रिज़वान मतीन और उसके बंदों ने इसके ऊपर फायरिंग शुरू कर दी, जिसमें ये ज़ख्मी हो गया है। ज़ख्मी हालत में ये डर गया, डरने की वजह से ये घर चला गया। रिज़वान मतीन पहले थाने में पहुंच के पुलिस की ऐसी कारकर्दगी हुई कि जो ज़ख्मी है उसी के खिलाफ FIR दर्ज कर दी। ये मेडिकल लेने जैसे गया, इसको हथकड़ी लगा के गिरफ़्तार कर लिया गया। हमारी पुलिस का, हमारे कानून का ये हाल है। जो मजलूम है वो गिरफ़्तार है, उसके खिलाफ FIR है। जो जालिम है वो आज़ाद घूम रहा है। क्यों? उनको पैसों की ताकत है। रिज़वान मतीन 3 साल से यहाँ GM जब से आए, यहाँ खूनरेज़ी हो रही है, लोगों पर तशद्दुद किए जा रहे हैं, अंदर से लाशें भी बरामद हो रही है, पर कोई कानून ऑफिस करने वाला इदारा नोटिस लेने वाला नहीं है। मतीन जेको GM आहे हिकिड़ो वॾो गुंडो आहे। इन गुंडे इन क़ासिम जा लाशूं बरामद लैट्रिन मां थियूं आहिनि। उन जे बावजूद बि हुन ते को बि कानूनी क़दम न खयो वियो आहे। इहे धरना रोड ब्लॉक ही हू ठाहे करे त मरण वारा या मार खाइण वारा उहे ग़रीब आहिनि। हू पैसे वारी पार्टी आहे, पैसो हलाए थो। असांजी पुलिस जेकी आहे उहा पैसनि ते विकामी वञे थी। और ज़ख़्मी बि उहे ऐं FIR बि उन्हनि ते। जे रोड ब्लॉक कयो आहे त SP मलीर SHO शाह लतीफ़ वाइदा करे विया आहिनि त 8 कलाकनि जे अंदरि अंदरि असां उन ते FIR दर्ज कंदासूं ऐं हिन जी FIR जेकी आहे सी क्लास कंदासूं। उहा अञा ताईं का मौत न मिली आहे। इन करे असां उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था, वास्तेदार जेके बि अमलदार आहिनि, DIG साहब आहे, IG साहब आहे या सिंध वज़ीर आला आहे, उन्हनि खे असां इहो पैगाम मोकिलियूं था। जेकॾहिं असांजो 8 कलाकनि में छॾे, पर जेकॾहिं 12 कलाकनि में बि असांजी का बि वरिया न कई वई त असां इन इदारे खे वसी कंदासूं। इस कंपनी में कमु कंदो हुउमि। 4 साल मुंहिंजी सर्विस आहे। 4 सालनि खां पोइ सर्विस मुंहिंजी मां हुतां रिज़ाइन ॾेई करे कंपनी में निकिरी वियो हुउमि त मां हुतां रिज़वान मतीन सां ॻाल्हि ॿोल्हि थींदी, भई मूंखे हिसाबु न मिलियो आहे, चए तुंहिंजे अकाउंट में पुॼी वेंदो। साल थी वियो, मुंहिंजे अकाउंट में बि न आया। मां रोज़ु हफ़्ते ॾींहं 15 ॾींहं गेट ते घुराईंदा रहंदा, ईंदो वेंदो हुउमि। हे ड्रामो कंदा रहंदा। उन ॾींहुं मूंखे गेट ते घुरायो, चई तूं ॿाहिरि बीह, तोसां मसइलो हल था करे छॾियूं। ॿाहिरि बीठो, मूंखे चई अॻियां गाॾी ब्रेक हणी करे कैमरा चेक कराए वञे, सलाम कयो अथई, चए त अॻिते अचो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था। जीअं अॻियां मां डायरेक्ट मुंहिंजे मथां फायर कया आहिनि रिज़वान मतीन ऐं आसिफ लगारी। ऐं मुंहिंजो मुतालबो इहो आहे हिननि खे गिरफ़्तार कयो वञे। ऐं मुंहिंजे मथां वरी FIR कराई वई आहे कूड़ी, चए त डकैती करे त मूंसां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।